करीम सल्लल्लाहु फरमायो अला अदुल्लुका अला कंज़िम मिन कुनूज़िल जन्नत छा तव्हांखे जन्नत जे खज़ाननि मंझां हिकु खज़ाने जे बारे में ॿुधायां। साईं करीम फरमायो तव्हांखे जन्नत जे खज़ाननि मंझां हिकु खज़ाने जे बारे में ॿुधायां। अर्ज़ कयो हाओ या रसूल अल्लाह। साईं फरमायो कुल ला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाह। चओ ला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाह। जेको इहो कलमो पढ़े उनखे अल्लाह ताला हर फेरे सां जन्नत जो खज़ानो अता फरमाईंदो। साईं करीम सल्लल्लाहु फरमायो मन अक्सर मिन क़ौलिन ला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाह। जेको माण्हू घणो कसरत सां कलमो शरीफ पढ़े हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाह कफ़ाहु हम्महु व हुज़्नहु। अल्लाह ताला उनजे हर गम उनजी हर परेशानी में अल्लाह उनजो कफ़ील बणी वेंदो। सुभान अल्लाह। रब उनजे लाइ काफ़ी थी वेंदो। अल्लाह उनजो मददगार बणी वेंदो। जेको माण्हू इहो कलमो शरीफ कसरत सां पढ़े दुख गम आया सही त अल्लाह ताला ख़ुद उन में उनजो मददगार बणी वेंदो। सुभान अल्लाह। ऐं साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सुनन इब्न माजा शरीफ हदीस आहे ला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाह दिरउम मिन शैतान। इहो कलमो शरीफ जेको माण्हू कसरत सां पढ़े ला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाह अल्लाह ताला इन कलमे जे ज़रिए उनखे शैतान खां महफूज़ रखे छॾींदो। इहो कलमो शैतान खां दिरउम मिन शैतान शैतान खां ढाल बणिजी वेंदो तव्हांजो। ऐं हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हज़रत सैयदना अबू ज़र ग़िफ़ारी रज़ियल्लाहु ताला अन्हु नसीहत कंदे साईं फरमाया कलिमतन हिय मिन कुनूज़िल जन्नत। त साईं फरमायो तोखे सभ खां वॾी जन्नत जे वॾे जन्नत जे खज़ाने जे बारे में ॿुधायां। ऐं अहिड़ो कलमो जेको तुंहिंजे लाइ सभ खां वॾी दुआ आहे। साईं फरमायो अबू ज़र ग़िफ़ारी जवाब या रसूलल्लाह। साईं फरमायो वॾी दुआ जन्नत जो खज़ानो ला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाह। ऐं जेको माण्हू कसरत सां कलमो शरीफ पढ़े ला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाह पंहिंजे विर्द में शामिल करे वाज़िब अलैया हमेशगी हिन ते इख्तियार कयो जेको हर रोज़ पढ़ंदो रहे। इहो कलमो थोरो घणो रोज़ानो पढ़ंदो रहे। साईं जन फरमायो वजबत लहुल जन्नत। उनजे लाइ अल्लाह ताला जन्नत खे वाजिब करे छॾींदो। सुभान अल्लाह। हाणे ॿुधायो छा खपे कलमो कहिड़ो वॾो अल्लाह बसि एतिरो पढ़ो। अल्लाह जो फरमाए रोज़ानो मुवाज़बत सां हमेशगी सां पढ़ो अल्लाह तव्हांजे लाइ जन्नत खे वाजिब करार ॾेई छॾींदो। साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाह तवाबु मिन 99 दाअ ऐसरुहा अलहम। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाह माण्हुनि जी 99 बीमारियुनि जो इलाज आहे। 99 बीमारियुनि जो इलाज आहे। नंढे में नंढी बीमारी जेका आहे उन्हनि मां ऐसरुहा अलहम नंढे में नंढी जेका बीमारी माण्हुनि या उहा गम जो इलाज अल्लाह ताला हिन कलमे खे बणायो। जॾहिं तव्हां गमगीन थी वञो का बाहि न मिले गम अची वञे दिलि खे सुकून न मिले माण्हू गमगीन थी वेंदो आहे बेचैन थी वेंदो आहे। माण्हू खे मानी न वणंदी आहे। साईं मुंहिंजा दोस्त कोन वणंदा आहिनि कचहरी न वणंदी घर न वणंदो सोबत न वणंदी यारनि दोस्तनि सां वेहण न वणंदो दुनिया मां माण्हू जी दिलि बेज़ार थी वेंदी। साईं करीम फरमाए इन बेचैनी जो इलाज इहो कलमो शरीफ ला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाह। ऐं जेको माण्हू इहो कसरत सां पढ़े अक्सिरू ला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाह। साईं फरमायो घणो ला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाह जो विर्द कयो फइन्नहा तरफ़उ दरजात व तग़फ़िरु ज़ुनूब। इहो कलमो शरीफ ला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाह हिकिड़ो त तव्हांजे दर्जनि खे बुलंद कंदो ॿियो अल्लाह ताला वटि तव्हांजे गुनाहनि जो गफ़ारो बणिजी वेंदो। अल्लाह तव्हांजा गुनाह बख़्शे माफ़ फरमाए छॾींदो।
ऐसा ही कि मजाक में फरमाया जो माण्हू इहो कलमो शरीफ पढ़े अल्लाह ताला उन जे लाइ गुरिस लहू शजरतुन फिल जन्नत उन जे लाइ जन्नत में हिकिड़ो वण पोखींदो आहे ऐं जेको माण्हू इहो घणो कलमो पढ़े ला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाह साईं फरमायो कसरत सां इहो कलमो पढ़ो फइन्नहा दफ़उन लिल फ़क़्र वज़्ज़ाहिर ऐं साईं फरमायो जेको इहो माण्हू घणो कलमो पढ़े अल्लाह ताला उन जी फ़क़ीरी खे मोहताजी खे ख़त्म करे छॾींदो मोहताजी तंगी आहे तंगदस्ती आहे फइन्नहा दफ़उन लिल फ़क़्र इंसान की मोहताजी के इहो कलमो ख़त्म करे छॾींदो गुरबत आहे मिसकीनी आहे मोहताजी आहे तंगी आहे तंगदस्ती आहे इन तंगदस्ती मोहताजी फ़क़ीरी ऐं इन गुरबत जो इलाज अल्लाह ताला ला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाह ऐं कहिड़ी बीमारी लॻी वञे जेका इलाज सां नथी छुटे उहो बीमार माण्हू इन कलमे शरीफ़ जो विर्द करे महबूब करीम फरमायो इहा बीमार इला भली दवा ला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाह माना अल्लाह ताला का सिवा को बि बचाईंदड़ नाहे ऐं अल्लाह खां वॾो ॿियो को ताक़त वारो नाहे माना इन में भरोसो अल्लाह जी ज़ात जे मथां यकीन आहे अल्लाह जी ज़ात जी कुव्वत जो इज़हार जॾहिं माण्हू वॾी ज़ात जी कुव्वत जो इज़हार करे ऐं उनखे पंहिंजो मददगार बणाए अल्लाह ताला कंहिंजो एहसान रखंदो त नाहे रब कंहिंजो थोरो रखंदो त नाहे अल्लाह ॾिसे पियो ॾींहं में 200 दफ़ा 300 दफ़ा 500 दफ़ा जेको मूंखे कुव्वत वारो सॾे पियो ऐं मूंखे पंहिंजो मददगार सॾे पियो मां हिनजी छो मदद न कयां ज़रूरु अल्लाह मदद कंदो इन कलमनि में अहिड़ो पावर आहे जो तव्हां महसूस नथा करे सघो मां मूं वटि लफ़्ज़ न आहिनि मां कीअं बयानु कयां जेतिरो हिन में हे त कुझु हदीसूं तव्हांखे ॿुधायूं आहिनि हदीस जा किताब हिन कलमे जे तारीफ़ में भरिया पिया आहिनि कई हदीसूं आहिनि मुगीन ला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाह जी साईं मुंहिंजा फ़ज़ीलत में तव्हां इहा रोज़ाना शरीफ़ जो महीनो आहे घटि में घटि 200 या 500 दफ़ा इहो कलमो पढ़ो इंशाअल्लाह इहो कलमो तव्हांजी ज़िंदगी तब्दील करे छॾींदो अल्लाह ताला शाह अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए रब शाह मदीने वारे साईं जे हर फ़रमान जे मथां असांखे अमल करण जी तौफ़ीक़ या अल्लाह